अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर हमद सना तमाम तारीफ़ ऐं शुक्र अल्लाह खे जुगाए जे आसमानन ऐं ज़मीन खे ख़लक़ियो ऐं ऊंधायूं ऐं नूर यानी सोजरो या रोशनी पैदा कयाई। पोइ बि उहे माण्हू जिन कुफ्र कयो आहे ऐं हक़ जी दावत खां मञण खां इनकार कयो आहे से अहिड़ा अंधा आहिनि जो रोशनीअ ऐं ऊंधाईअ में फ़र्क़ नथा समझनि ऐं ॿियनि खे पंहिंजे रब बराबर कनि था। उहो ई आहे जे अव्हां खे मिट्टीअ मां पैदा कयो, पोइ अजल जो वक़्त यानी हर शख्स जी हयाती पूरी थियण या मौत जो वक़्त मुक़रर कयाई ऐं हिक ॿी मुद्दत या वक़्त बि वटस मुक़रर आहे यानी क़यामत जे ॾींहं जी हाज़िरी। पोइ बि अव्हीं शक था करियो ऐं उहो ई हिक अल्लाह आसमाननि में बि आहे त ज़मीन में बि उहो तव्हां जो सभु गुझियूं ऐं पधरियूं ॻाल्हियूं ॼाणे थो ऐं जेके कुझु अव्हां करियो था उन खे बि ॼाणे थो। पर अफ़सोस माण्हुनि जो हाल उहो आहे जो सदन रब जी निशानियुनि मां का बि निशानी अहिड़ी न आहे जो सदन आॾो आई हुजे ऐं हुननि उन खां मुंहुं न मोड़ियो हुजे। तहक़ीक़ उन्हनि त उन हक़ यानी क़ुरान खे बि कूड़ो कयो जेको वटिन आयो आहे। पोइ जंहिं ते हू चिथरो कनि था उन ई जे न मञण जो जल्द ई खेनि ख़बरूं पहुचंदियूं यानी जल्दी ई अंजाम जो पतो पइजी वेंदनि। छा हुननि न ॾिठो आहे त खाइनि अॻ सां केतिरियूं ई क़ौमूं या उम्मतियूं तबाह करे चुका आहियूं। उन्हनि खे ज़मीन में असां अहिड़ी कुवत या इक़्तिदार ऐं ताक़त ॾिनी हुई जहिड़ी अव्हां खे न ॾिनी आहे। मथिन आसमान मां लगातार मींहं वसायासूं ऐं संदन हेठियां यानी ज़मीन जे अंदर वहंदड़ नहरूं जारी कयूंसूं। पोइ हुननि नेमतुनि जो क़दुरु न कयो त असां पंहिंजी सुन्नत या मुक़रर कानून मुताबिक़ संदन गुनाहनि सबबा खेनि हलाक कयोसूं ऐं उन्हनि खां पोइ ॿियनि क़ौमुनि खे पैदा कयोसूं। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं असां तुंहिंजे मथां कागज़ जी शक्ल में किताब नाज़िल कयूं हा ऐं उहे माण्हू उन खे पंहिंजनि हथनि सां छुअनि हा तॾहिं बि जिन कुफ्र कयो आहे से ज़रूर चवनि हा त ही पधरे जादू खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे ऐं हीअं चवनि था त हिन रसूल ते फ़रिश्तो या मलाइक छो न लाथो वियो। जेकॾहिं असां मलाइक लायूं हा त कॾो को फ़ैसिलो थी वञे हा ऐं पोइ खेनि का मोहलत न ॾिनी वञे हा ऐं जेकॾहिं असीं मलाइक खे रसूल करे मोकिलियूं बि हा त बि इंसानी सूरत में ई मोकिलियूं हा ऐं खेनि अहिड़े शक शिबे में विझी छॾियूं हा जंहिंमें हू हाणे बि पियल आहिनि। यानी जेको शक हू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कनि था उहो मलाइक ते बि कनि हा। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तोखां अॻु बि रसूलनि ते ठठोलियूं ऐं चिथरो कयूं वयूं हुयूं। पोइ मजाइनि जिन मज़ाक थे उॾाई उन्हनि खे उन ई सज़ा अची घेरियो या अज़ाब पकड़ियो जंहिंजी मज़ाक कंदा हुआ।